प्यारा दोस्तों साथियों ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सक भरियो सलाम हुजे। दोस्तों शहज़ादो बख़्त कमाल ऐं नैना परी जी कहाणी जारी सारी आहे। हिन कहाणी जो पहिरों पार्ट तव्हांखे अॻु में ॿुधाए चुका आहियूं। ॿियो ऐं आख़िरी हिसो तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। जेकॾहिं हीअ कहाणी तव्हां मुकमल ॿुधणु चाहियो था त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणी खे सब्सक्राइब कंदा ऐं चैनल खे विज़िट करे हीअ कहाणी तव्हां मुकमल ॿुधी सघो था। या डिस्क्रिप्शन में हिन कहाणी जी प्लेलिस्ट जी बि लिंक ॾिनल आहे। लिंक ते क्लिक करे तव्हां हीअ कहाणी मुकमल ॿुधी सघो था। दोस्तों गुज़िरियल पार्ट में असां कहाणी खे हितां ख़तमु कयोसीं त घोड़ो उॾामंदो अची कोई काफ़ जबल जे वेझो पहुतो। मैना ऐं शहज़ादो बख़्त कमाल जो घोड़ो उॾामंदो अची कोई काफ़ जबल जे वेझो पहुतो। उते मैना खे परियां नैना परी जी सलसमी बाग़ ॾिसण में आयो। छाकाणि त मैना अॻु में नैना परी जी सलसमी बाग़ ॾिसी आई हुई। जंहिं करे शहज़ादे खे चयईं त शहज़ादा नैना परी हिकु सलसमी बाग़ में रहंदी आहे जिते केतिरनि जिननि भूतनि जो ग़ैबी पारो आहे। कंहिंखे बि मजाल न आहे जो उन बाग़ में पेर पाए सघे। सो महिरबानी करे नाक सिर न वञा, हल त हली मोटी हलूं न त पंहिंजो ख़ैरु न हूंदो। पर शहज़ादे मैना जी हिकु बि न मञी सिधो वञी नैना परी जे बाग़ में लथो। हितां असां कहाणी खे ख़तमु कयोसीं। अॼु वरी कहाणी खे असां हितां स्टार्ट कंदासीं त उते सिज बि लही वियो। हीअ जॾहिं शहज़ादो बख़्त कमाल नैना परी जे बाग़ में लथो उते सिज बि लही वियो। जंहिं करे नैना परी दस्तूर मुताबिक़ पंहिंजे 17 सहेलियुनि समेत उन बाग़ में हिकु तलाउ में वेंझण लाइ आई। उते हिकु वॾो तलाउ हो। उते ही 17 सहेलियुनि समेत नैना परी तड़ करणु आई हुई। ओचितो संदसि नज़र वञी शहज़ादे ते पई, शहज़ादे बख़्त कमाल ते पई। जंहिं करे हू पंहिंजे समूरनि सहेलियुनि समेत कबूतर जो रूप वठी उॾामी हली वई। उन टाइम पंहिंजे 17 सहेलियुनि समेत नैना परी कबूतर जो रूप वठी उॾामी हली वई। उते मैना वरी बि शहज़ादे खे चयईं, शहज़ादे खे चयो त शहज़ादा हाणे त हलूं। नैना परी ॾिठई चङो ईअं आहे त मोटी हलूं। पर शहज़ादे खेसि को बि जवाबु न ॾिनो। अखियूं खपाए तला में पई ॾिठई। शहज़ादे जी हालत ॾिसी मैना खे पक थी वई त हाणे शहज़ादो कोन मोटंदो। सो नैना परी जी ख़बरचार वठण लाइ उन जी शीश महल ॾे वई। मैना नैना परी जी ॼाण सुञाण ऐं ॾिसण लाइ ख़बरचार वठण लाइ उन जी शीश महल ॾे वई जिते नैना परी रहंदी हुई। मैना उते ॾिठो त नैना परी बि शहज़ादे जे सिक में वेठी लुड़क गाड़े। शहज़ादे बख़्त कमाल जे सिक में पई लुड़क लाड़े। उते सहेलियुनि खे पई चई, पंहिंजे सहेलियुनि खे नैना परी पई चई त कीअं बि करे उहो आदमज़ाद मूं सां मिलायो, न त हूं ज़हर खाई पाण खे मारे छॾींदुसि। उहा अवाल ॿुधी ॾाढो ख़ुशि थी। मैना ॾाढो ख़ुशि थी यकदमि अची शहज़ादे खे ख़ुशख़बरी ॿुधाईं। शहज़ादे बख़्त कमाल खे ख़ुशख़बरी ॿुधाईं। शहज़ादे खे चयईं त नैना परी तुंहिंजे सिक में लुड़क पई लाड़े। हाणे पक सां तोसां उहो मिलंदी बि ऐं शादी बि कंदी। हीअं अञा उन्हनि ॻाल्हियुनि में बीठा हुआ त ओचितो हिकिड़ो अछड़ो कबूतर उॾामंदो अची हिननि जे साम्हूं वेठो ऐं लेटी पीटी परी थी। हिननि जे साम्हूं हिकु कबूतर वेठो जेको नैना परी जी हिकु सहेली हुई। उहो ज़मीन में लेटी पीटी अछो कबूतर बणिजी हिननि जे साम्हूं अची बीठो। हिन खे नैना परी जो पैगाम ॿुधाईं। शहज़ादे बख़्त कमाल खे नैना परी जो पैगाम ॿुधाईं ते आदमज़ाद असांजी शहज़ादी नैना परी तुंहिंजे अचण ते ॾाढी ख़ुशि थी आहे। हाणे तूं नैना परी जो महिमान आहीं। सुभाणे हिन तलाउ ते तुंहिंजी महिमानी थींदी। ईअं चई परी वरी बि कबूतर जो रूप वठी वापसि हली वई। शहज़ादो ख़ुशि थी ॿिए ॾींहुं इंतज़ारु करणु लॻो। नैना परी जो इंतज़ारु करणु लॻो। ॿिए ॾींहुं शाम जो कबूतरनि जो वलर अची तलाउ ते लथो। उन सलसमी बाग़ में जेका तलाउ हुई उते कबूतरनि जो हिकु वलर अची लथो।
वेरम कान गुज़री त उहे सभई कबूतर सुहिणनि परियुनि जी शिकल में थी बीह रहियूं। शहज़ादो बख़्त कमाल वधियो ऐं वञी नैणा परी जी बांह में हथु विधईं। शहज़ादो ऐं नैणा परी हिक ॿिए सां मिली ॾाढो ख़ुशि थिया। नैणा परी शहज़ादे खे वठी तलाउ में घिड़ी वई। बाक़ी ॿियूं सभई परियूं ॿाहिरि ई बीठियूं रहियूं। शहज़ादो अंदरि वञी ॾिसे त सुभान अल्लाह हिकिड़ो शाही मालात आहे। उन तलाउ जे विच में हिकिड़ो शाही मालात आहे जेको सॼो सोन जो ठहियलु आहे। मंझसि क़िस्मनि क़िस्मनि जी ॿोलींदड़ पकी हुआ। जन शहज़ादे खे नैणा परी सां गॾु ईंदो ॾिसी संदसि आजान कई। किसो कोता ॿिए ॾींहुं सोनी पलंग ते अची वेठा। शहज़ादो हैरान हो हिन तलाउ में हेॾो मंडल कीअं मंडियो पियो आहे। एतिरे में नैणा परी ताड़ी वॼाई। अकचम में सोननि तालनि में क़िस्म क़िस्म जा ताम अची हाज़ुर थिया। वरी ताड़ी वॼाई त सभई परियूं अची हाज़ुर थियूं। जन नाच गानो कयो उहो लका ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो। आख़िरकार ताम कलाम खां पोइ उहे सभु परियूं गुम थी वियूं ऐं नैणा परी ऐं शहज़ादो पाण में रिहाण करणु लॻा। नैणा परी हिन खे चयो त शहज़ादा मुंहिंजे पीउ जो मूं ते सख़्तु परवाह आहे। तूं आहीं जो बची हिते अची पहुतो आहीं। काल बाबे वटि देवनि जी हिकु ख़ासि गॾिजाणी हुई। न त उहे हिते कंहिं नर पकी खे बि अचण जी इजाज़त न आहे। उन करे तोखे हिन मालात में रहणो पवंदो छो जो हिन मालात मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे बि अचण जी इजाज़त न आहे। हिते तोखे का बि तकलीफ़ न रसंदी। शहज़ादे बख़्त कमाल चयो आउं हिकिड़ो बादशाह आहियां। मां हिकु बादशाह जो पुटु आहियां। तुंहिंजी हुसन जी हाक ॿुधी हिते आयो आहियां। हाणे सवाइ तोखे हासिलु करण जी आउं मोर न मोटींदुसि। नैणा परी चयो शहज़ादे बख़्त कमाल खे चयईं ए शहज़ादा तूं को बि उल्को ख़्यालु न कर। सभु लिखे जो कमु आहे। वसूं आउं कोन घटाईंदुसि। अॻिते खटनि असांजा भाग। मूंखे बाबो केतिरे वक़्त खां शादी जो चवंदो पियो अचे पर मूं खेसि जवाबु ॾेई छॾियो आहे। हाणे जेकॾहिं को वजह मिलियो त ईअं ज़रूरु चवंदीसांसि। ऐं शादी उन सां कंदुसि जंहिंजे ॻिची में चंदन हार विझंदुसि। ऐं उहो हार तुंहिंजे ॻिची में विझंदुसि। साईं किसो कोता नैणा परी उहो वाइदो करे रवानी थी वई। शहज़ादो उते ई रही पियो। नैणा परी जो पीउ जो उहो दस्तूर हूंदो हो त रोज़ु सुबुह जो पंहिंजे धीउ खे सुहिणी साइमी गुलनि सां तोरींदो हो। नैणा परी खे सुहिणी साइमी गुलनि सां तोरींदो हो। हिकिड़े ॾींहुं पणस जॾहिं खेसि तोरियो त संदसि तोर वधियलु हुई जंहिं करे हिन खे शक पियो त मुड़ी का ख़ासि ॻाल्हि थी आहे। सो यकदमि बाग़ जे सभिनि पहरेदारनि खे सॾाए खणसि पुछियईं त सची कयो हिते केरु आयो आहे। पहरेदारनि चयो ए देवनि जा सरदार हिते कंहिंजी मजाल आहे जो अची सघे। दे त मोटी विया पर हिन जे दिलि में अंधा मंद लॻी पई हुई। नैणा परी जी बि तौर ॾींहों ॾींहुं वधंदो पई वई। संदसि पीउ खे बि पक थी वई त ज़रूरु नैणा परी कंहिंसां मिली आहे। तंहिं करे खेसि सॾाए हिकदमि चयईं त हाणे तूं शादी कर। नैणा परी चयुसि हाज़ुर बाबा तव्हीं देवनि जो मेड़ कोठायो ऐं पंहिंजे वर पाण चूंडींदुसि। देवनि जो सरदार उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि देवनि खे उन जी सॾु ॾिनई जंहिं ते परे परे जा दे अची हाज़ुर थिया। ॿिए ॾींहुं हिकिड़े वॾे मैदान में सभु दे अची गॾु थिया। हर को नैणा परी खे हासिलु करणु पई चाहे। एतिरे में हिकिड़े पासे खां शहज़ादो बख़्त कमाल बची उते बीठो। सभु हिन खे ॾिसी हैरान थी विया ऐं कावड़ में पंहिंजे पंहिंजे जायुनि तां उथी खड़ा थिया। हिक ॿिए खे चवणु लॻा हीउ आदमज़ाद किथां आयो आहे। एतिरे में नैणा परी बि चंदन हार खणी 3 फेरा ॾेई वञी शहज़ादे जे ॻिची में विधो। तॾहिं सभु दे उभा थी बीह रहिया ऐं शहज़ादे खे मारण लाइ अॻिते वधिया। पर देवनि जी बादशाह रड़ करे चयो ख़बरदार जो कंहिं हिन आदमज़ादे खे हथु लाथो न त तव्हांजो ख़ैरु न हूंदो। सरदार जो हुकुम ॿुधी सभु बीह रहिया। बादशाह वरी चयो त मुंहिंजी धीउ जो वर हाणे उहो आदमज़ाद आहे। उहो हुकुम ॿुधी सभु दे हलिया विया।
ॿिए ॾींहं खां पोइ शहज़ादो बख़्त कमाल ऐं नैणा परी जी शादी ॾाढे धूमधाम सां थी ऐं समूरो सलसमी बाग़ कंहिं ॾाज में मिलियो। शहज़ादो ऐं नैणा परी ख़ुशि थी हयाती गुज़ारण लॻा। 4 महीननि खां पोइ शहज़ादे बख़्त कमाल खे पंहिंजो मुल्क यादि आयो, पंहिंजे पीउ जो मुल्क यादि आयो। तंहिं करे पंहिंजी ज़ाल खे उहा हक़ीक़त ॿुधाईं, नैणा परी खे उहा हक़ीक़त ॿुधाईं जंहिं पिणु हिन जी ॻाल्हि मञी। जॾहिं नैणा परी पंहिंजे पीउ सां उहा ॻाल्हि कई तॾहिं हिन चयो त भली पर जे हिते रहो त बि मुंहिंजे अखियुनि में हीउ पंहिंजो घरु अथो, जे न त आऊं अव्हांखे रोकींदुसि असुलु कोन, छो जो धीउ परायो धन थींदी आहे। मुंहिंजे तरफ़ां अव्हांखे वञण जी मोकल आहे। आख़िर हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे सामुंडी घोड़े ते चढ़ी वतन ॾांहुं रवाना थिया। देवनि जी बादशाह हिननि जे हिफ़ाज़त लाइ देवनि जो लश्कर बि छॾियो हो, जेको हिन खे कोई काफ़ जे हद टपाए मोटी आयूं। मंज़िल कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं अची पंहिंजे वतन पहुता। उन अरसे में मैना नैणा परी खे ॿुधायो, मूं हीअ शर्त ॿुधी हुई, तूं राणियुनि खे चइजां त तव्हांजे हथनि जो पाणी केरु पीअंदो। आख़िरकार ही हिमालत में आया, जिते बादशाही राणियूं नैणा परी खे ॾिसी हैरान थी वियूं ऐं नैणा परी मैना जे चवण मूजिबि कयो, जंहिं ते राणियूं ॾाढियूं लॼियूं थियूं ऐं वरी कॾहिं बि पंहिंजे हुस्न जी ॻाल्हि कान कयूं। काल ॾिठा हुआसीं सभु ख़ुशि थी पंहिंजे ज़िंदगी उन मालात में गुज़ारण लॻा। इते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं इन ई कहाणी में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।